अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लबीसर थर में, जिते उस्तादनि जी किल्लत आहे ऐं तमामु हिते परे परे खां जेके आहिनि से ॿार हिते इल्मु पिराइण अचनि था। ऐं यकीनन इल्मु इंसान जी टीह खाए, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिते गुज़िरियल 3 महीननि जे अंदरि जेको आहे सो 5 उस्ताद हितां खां बदिली थी विया आहिनि ऐं 200 खां वधीक शागिर्दनि जो जेको इल्मु आहे, तइलीम आहे, उहा मुतासिर थी रही आहे। अचो त हिते मौजूदु शागिर्द ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू, उन सां गॾोगॾु उस्ताद ऐं पेरेंट्स मौजूदु आहिनि, उन सां गुफ़्तगू करियूं त उहे छा था चवनि। साईं, असां वस वारनि खे इहो अपील कंदासूं त असांखे उस्ताद न वञनि ऐं जेके असांजूं पोस्टूं ख़ाली आहिनि उन्हनि खे पोस्टुनि खे पुर कयो वञे त जीअं नंढनि मासूम ॿारनि खे तइलीम मिली सघे। छो जॾहिं कंहिं क़ौम खे तबाह कबो आहे त उनजी तइलीम माना बंदि कई वेंदी आहे, त असांखे ईअं लॻे थो जहिड़ो कर असांजे मुस्तक़बिल खे तबाह करिणो आहे। त उनजे करे आउं वस वारनि खे इहो अपील कंदुसि त महिरबानी करे त असांजो जेको उस्तादनि खे मुकमल कयो वञे त जीअं असांजा ॿार तइलीम पढ़ाए सघनि। तमामु कमी आहे जंहिंजो असीं बार बार ज़िक्र करूं पिया। असीं वस वारनि खे, बल्कि स्पेशली साईं सरदार शाह साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त फौरी तौरु मुदाख़त करे ऐं हिननि ॿारनि जो मुस्तक़िल बचाए, छो जो पोयां इम्तिहान में 2 महीना रहिया आहिनि, हिन जी ज़िंदगी तबाह थींदी। हिते जे इंतिज़ामिया ऐं गवर्नमेंट सिंध ऐं सरदार शाह खे रिक्वेस्ट कंदासीं त हिन स्कूल में जेका उस्तादनि जी कमी आहे उहा पूरी कई वञे। असांजा ॿार जेके सुबुह जो सवेर असां स्कूल ॾांहुं रवानो कंदा आहियूं, उन ई नियत सां, उन ख़्वाहिश सां त असांजा ॿार पढ़ंदा स्कूल में, पर उहे स्कूल में अचनि था सिर्फ़ु 2 मास्तर आहिनि। असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। असां वरी बि साईं सरदार शाह मिनिस्टर ऑफ एजुकेशन खां गुज़ारिश कंदासीं, हथ ॿधी, त असांजे स्कूल खे उस्ताद न वञनि। सेक्रेटरी तइलीम खे ख़ुशूसन इहो इल्तिजा कंदासीं, इहो गुज़ारिश कंदासीं त टाइम कढी अची नबी सर जी स्कूल खे विज़िट कनि ऐं हक़ीक़त खां वाक़ुफ़ु थियनि त वाक़ई हिन सां ज़ुल्म आहे या हे खामखा घोड़ा पिया कनि। जी, इहा अपील आहे वस वारनि खां ऐं हुकूमत वारनि खां ऐं अहलेदारनि खां त असांखे उस्ताद ॾिना वञनि, उस्तादनि जी कमी आहे। अर्ज़ु कजे थो त हिते जाम कुझु स्कूल तबाह थी वियो आहे। नबीसर थर जो जाम जगीसां खां भिरकीअ खां हितां ॿार अचनि था पंधु, वीचारा पंधु करे हिते रांदि खेॾियो वञनि। मास्तर जेके हुआ 5 मास्तर हिते हुआ उस्ताद, सो पंहिंजो बदिली कराए सहूलियत सां विया हलिया पंहिंजे ॻोठ खे वेझो स्कूलनि में। इन करे त असांखे उस्ताद खपनि, तबाही थी वई आहे तालीम जी। हुननि तइलीमी वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं तइलीमी सेक्रेटरी ग़ुलाम अकबर लेगारी साहब खां घुर कंदे चयो त खेनि उस्ताद मुक़ररु करे स्कूल में उस्ताद जी खोट ख़तमु करे संदन फ्यूचर तबाह थियण खां बचायो वञे।